ॻाल्हि मुमताज़, ॻोठ में छा थो थिए अॼुकल्ह? वैसे बख्शू वारा ॻोठ में छिता लॻा पिया आहिनि। मां तो चवां त पाण ॼण मां हथ कढूं न त मरिजी वेंदासीं। मुमताज़ छा थो चईं? हीणी न बोल। तूं हाकिम खान सां गॾु आहीं। हाकिम 100 शयुनि जे बराबरि आहे। छा ॿुधई? अहिड़े मौत न कंदासीं। छा उहे मरदा? छा असां मरदासीं? छा ॿुधई? पोइ न थियो कर। बाबा साईं, तव्हांजी इहा ॻाल्हि लख जी आहे, पर मां तो चवां त पाण में खंड ऐं खीर थी रहूं। मुमताज़, कटोरो टुरो जो हुजे, हुन में खीर ऐं खंड मिलाइजे, को तब्दील कॾहिं न थींदो आहे। ऐं हाकिम खान जो फैसलो कॾहिं न तब्दील थींदो। छा उहे मरदा? छा असां मरदासीं? मूंखे ॾिसी रहंदासीं। ऐं तूं हिनी न बोल। हाकिम खान सां गॾु आहीं। छा ॿुधई? ठीकु आहे बाबा साईं, वधीक तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे, पोइ हलूं।